मीरपुर बटोरो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PTI अवाम के बुख ऐं बदहाली का सवाइ कुछ नाहे ॾिनो। सिंध के अवाम के कंगाल बनाए छॾियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कंदे सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो मीरपुर बटोरो जे तहफ़्फ़ुज़ सिंध जी रैली जी दावत ॾियण दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। उन मौक़े ते रियाज़ चांडियो चयो त सिंध वसीलनि सां मालामाल आहे। हिते कोयलो गैस तेल हूंदे बि सिंध जा माण्हू बवेला मानी खाइण खां मजबूर आहिनि। इन वधीक चयो त पीपल्स पार्टी मुसलसल इक़्तिदार में रही आहे, पर हिते सिंध जे अवाम खे बुख ऐं बदहाली खां सवाइ कुझु नाहे ॾिनो। हिते दारिया आबादकारी करे रहिया आहिनि ऐं हुननि खे नौकरियुनि सां नवाज़ियो पियो वञे। इन चयो त ताज़ी बरसातियुनि खां पोइ सिंध जे माण्हुनि जो फसल ऐं घर पाणी हेठि अची विया आहिनि। माण्हू रोडनि रस्तनि ते बेयारो मददगार बणिजी आहिनि, पर हिते सिंध हुकूमत का बि माली सहायता नाहे कई। ऐं हिन वधीक चयो त 27 डिसंबर ते सिंध जी दिलि कराची में सिंध तहफ़्फ़ुज़ रैली जी दावत ॾिनी ऐं सिंध वासियुनि खे चयो त रैली में घणे खां घणा माण्हू शिरक थी रैली खे कामयाबु कंदा। ऐं हुन मौक़े ते सैयद नवाज़ शाह, बाडाई, नोमान शोरो, कादर बख्श ज़ौर, करीम शोरो, मोहम्मद उर्स कहर ऐं ॿिया सांस गॾु हुआ। रिपोर्ट अशरफ चांडियो, मीरपुर बटोरो, शाहीन न्यूज़।